अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल्आक़िबतु लिलमुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व क़ाला अल्लाहु तआला व नुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाअन व रहमतुल लिल मुमिनीन व ला यज़ीदु ज़ालिमीना इल्ला ख़सारा। व क़ाला अल्लाहु तआला फ़ी मक़ामि आख़र लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। व क़ाला अल्लाहु तआला फ़ी मक़ामि आख़र मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाहि व ख़ातमन नबिय्यीन। व क़ाला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मैं मोहतरम मोज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जैं अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। ऐं उहो अल्लाह पूरी काइनात जे मथां ग़ालिब आहे, पूरी काइनात जे मथां अल्लाह ताला जी शहनशाही आहे। थोरे वक़्त लाइ अल्लाह ताला तव्हां असांखे दुनिया जी तरफ़ वजूद ॾिनो आहे। काइनात जे अंदरि सभिनी खां आला शख़्सियात अल्लाह ताला हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बणायो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुनिया जे अंदरि जेकी उमिरि हुई उहा 63 साल वारी ज़िंदगी आहे। इन 63 साल जी ज़िंदगी जे अंदरि तक़रीबन वही जो जेको ज़मानो आहे 40 साल जी उमिरि खां ई 13 साल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तक़रीबन मक्का जे अंदरि ज़िंदगी गुज़ारी, 10 साल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीना जे अंदरि ज़िंदगी गुज़ारी। साहबा रिवायत कनि था त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काइनात जा पैगम्बर, काइनात जा रसूल जॾहिं हिन दुनिया खां विया, जॾहिं हिन दुनिया खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इंतकाल मुबारक थियो त असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वारनि खे, जंहिंमें ॾाढ़ी मुबारक जा वार ऐं अहिड़ी तरह मथे मुबारक जा वार नोट कयासीं त उन जे अंदरि तक़रीबन 20 वार बि अछा न हुया। उन में 20 वार बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾाढ़ी मुबारक ऐं अहिड़ी तरह मथे मुबारक जे अंदरि 20 वार बि अछा न हुया। उमिरि केतिरी आहे? 63 साल। हे नबी जो मुजिज़ो आहे। हालांकि जेकॾहिं असांजे ज़माने जे अंदरि ॾिठो वञे त 20 सालनि जे अंदरि ऐं 15 सालनि जे अंदरि तमामु जेको मर्दनि जा, नौजवाननि जा वार अछा था थी वञनि। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां विया आहिनि त चेहरे मुबारक ते ॾाढ़ी आहे उन में, ऐं अहिड़ी तरह मथे मुबारक में कुल 20 या साहबा ॿुधायो 20 खां बि घटि। पोइ कंहिं साहबी 17 वार ॿुधाया, कंहिं साहबी 16 वार ॿुधाया, कंहिं साहबी 18 वार ॿुधाया। त बसि इहे ई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे मुबारक जी ॾाढ़ी जे अंदरि ऐं अहिड़ी तरह मथे मुबारक जे अंदरि कुल इहे वार जेको आहे सफ़ेद हुया, बाक़ी मुकमल वार कारा हुया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुलियो मुबारक साहबा नोट कयो। हाणे जीअं अॻिते हली करे उम्मत खे ख़बर कीअं पवे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़द मुबारक छा हुयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हलण जी कैफ़ियत छा हुई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलाम कहिड़े एतबार सां कंदा हुया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़े एतबार सां वेहंदा हुआ, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ी शइ खे पसंदि कंदा हुआ, इन तमामु शयुनि खे साहबा मुहबत जे तह ते नोट करे फ़रमायो। साहबा ॿुधायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो मुबारक तमामु ज़्यादा सफ़ेद अछो न हुयो,
छो तो हिकिड़ी शइ ज़्यादा अच्छी थी वञे त बि उन जे अंदरि हुस्न न हूंदो आहे। साहब ॿुधायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो मुबारक तमामु ज़्यादा अछो न हुयो ऐं ॿुधायूं त तमामु ज़्यादा सांवरे कलर जे तरफ़ बि माइल न हुयो, बल्कि मुतवसित दरमियान कलर जो, जीअं हिकिड़ो कणिक जो कलर हूंदो आहे ऐं इन खां बाद में उहो कणिक जो कलर सुर्खी जी तरफ़ माइल हुयो। यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इन साहबा जी इन रिवायत मां इहो मालूम थिए थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो मुबारक ॻाढ़े रंग जी तरफ़ माइल हुयो। ऐं इन खां बावजूदु हे नबी जो मोजिज़ो आहे, इन खां बावजूदु बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो मुबारक चोॾींहं जे चंड खां ज़्यादा जेको आहे चमक वारो हुयो। ऐं अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़द मुबारक साहबा नोट कयो, ॿुधाइनि था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़द मुबारक तमामु घणो डिघो बि न हुयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़द मुबारक तमामु घणो डिघो बि न हुयो ऐं तमामु घणो घटि बि न हुयो, बल्कि मुतवसित दरमियानी एतबार सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़द मुबारक हुयो। ऐं साहबा फरमाइनि था इन दरमियान क़द जे एतबार सां पोइ बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अगरि कंहिं मजलिस में बीठा हूंदा हुया, कंहिं बि मजलिस में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीठा हूंदा हुया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी खां ऊंचा नज़र ईंदा हुया, सभिनी खां बुलंद नज़र ईंदा हुया। कहिड़े एतबार सां? इहो नबी जो मोजिज़ो आहे। साहिबिन जी तमामु घरवारनि बि नोट कयो, साहिबिन जो घरवारियूं, उन्हनि चयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़द मुबारक जेको हुयो तमामु घणो ज़्यादा बि न हुयो ऐं तमामु घणो घटि बि न हुयो। छाजे करे? तमामु घणो ज़्यादा थी वञे त बि हुस्न न रहंदो आहे। क़द जे अंदरि जेकॾहिं ज़्यादा हिकिड़ो बंदो हाइट थी वञे त बि हुस्न न रहंदो आहे ऐं जेकॾहिं कोई इंसानु क़द जो नंढो हुजे त बि उन जे अंदरि हुस्न न रहंदो आहे। साहबा फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़द मुबारक मुतवसित दरमियाने जो हुयो। पर हे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुजिज़ो हो जो कॾहिं बि कंहिं मजलिस जे अंदरि, कॾहिं बि कंहिं मजमे जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीहंदा हुया त परे खां ईअं नज़र ईंदो हो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़द जे मुताबिक़ कंहिंजो क़द आहे ई न। हे छा? हे मोजिज़े तौर ते साहबा ॾिठो हुयो। साहबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तिरनि खे नोट कयो, हथ मुबारक खे नोट कयो। साहबा चयो त हिन दुनिया जे अंदरि तमामु इंसाननि सां असां मुसाफ़ो कयोसीं, तमामु वॾे साहिबनि सां असां मुसाफ़ो कयोसीं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेकी हथ जी तिरी मुबारक हुई इहा ईअं लॻंदी हुई जीअं को रेशम आहे, जीअं रेशम इंतिहाई नरम थींदो आहे ऐं हथु जेतिरो नरम हुजे ओतिरो उन हथ जे अंदरि हुस्न हूंदो आहे ऐं हथु जेतिरो सख़्तु थिए त ओतिरो उन जे अंदरि हुस्न हूंदो आहे। ॿिए नंबर ते हथु नरम थियण जी ॿी हिकिड़ी अलामत आहे। हथु नरम थियण जी हिकिड़ी ॿी बि ख़ुशूसियत आहे, उहा ख़ुशूसियत इहा आहे जेतिरो हथु नरम ओतिरो बंदे जो मिज़ाज नरम। ॿिए नंबर ते हथु नरम मां इन तरफ़ बि इशारो आहे, हथु जीअं बंदे जो जेतिरो नरम ओतिरो बंदो सखी। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ी शख़्सियत जहिड़ो हिन काइनात जे अंदरि कोई बि बंदो जेको आहे सखी न आहे। जेकी सखावत अल्लाह ताला जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनी आहे। ॾिसो हिन दुनिया जे अंदरि तमामु वॾा पैगम्बर आया आहिनि, सभु पैगम्बर खे अल्लाह ताला कमाल ॾिनो, जमाल ॾिनो, फ़ोक़ियत ॾिनी, फ़ज़ीलत ॾिनी। पर यादि रहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेकी अल्लाह ताला फ़ोक़ियत ॾिनी ऐं जेकी अल्लाह ताला फ़ज़ीलत ॾिनी, जेको मक़ाम ॾिनो, शायदि ॿिए कंहिं बि पैगम्बर खे अल्लाह ताला न ॾिनो, कंहिं हिकिड़े पैगम्बर खे बि न ॾिनो। साहबा नोट कयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं घुमंदा हुया, हे साहबा जी मोहबत जी निशानी अथव, हे साहबा जी मुहबत जी निशानी आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हर हिकु क़दम जेको आहे साहबा नोट कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़े एतबार सां घुमंदा साहबा उनखे बि नोट कयो। साहबनि ॿुधायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं घुमंदा हुया
घुमण जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़दम मुबारक जे अंदरि तेज़ी हूंदी हुई। हिकु त बंदो क़दम खणंदो आहे, हलंदो आहे, आहिस्ते आहिस्ते हलंदो आहे, पर साहिबनि जो न न न न न न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घुमण खे आम बंदे जे घुमण वांगुरु न हुयो, बल्कि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़दम मुबारक जे अंदरि तेज़ी हुई। ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको क़दम खणंदा हुआ उहो क़दम वॾो करे खणंदा हुआ, नॉर्मल क़दम न हुयो। ऐं हलण जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रफ़्तार ईअं हूंदी हुई, ईअं महसूसु थींदो हो को बंदो मथां ई खां हेठि थो लहे। अगरि कोई बि बंदो मथां ई खां हेठि हलंदो लाज़मी स्पीड में हलंदो, लाज़मी उनजो क़दम जेको आहे वॾो वॾो क़दम हूंदो, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं घुमंदा हुआ, क़दम जे अंदरि तेज़ी हुई। ऐं क़दम ईअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़दम खणंदा हुआ जीअं पेर छंडे खणिबो आहे। ॾिसो औरतुनि जे घुमण जे अंदरि ऐं मर्दनि जे घुमण जे अंदरि फ़र्क़ु आहे। हे अलाह ताला मिज़ाज में रखी छॾियो आहे। हिन ज़माने जे अंदरि कोई बंदो नोट करे, मर्द बि घुमे औरत बि घुमे, फ़र्क़ु हूंदो आहे। अलाह ताला मर्द खे ज़्यादा बहादुरी ॾिनी आहे, ज़्यादा ताक़त ॾिनी आहे। मर्द जॾहिं बि क़दम खणंदो आहे, मर्द पंहिंजो क़दम छंडे करे खणंदो आहे। मर्द पंहिंजो क़दम वज़न जे एतबार सां खणंदो आहे, क़दम पंहिंजो ज़मीन खां मथे करे पोइ अॻिते रखंदो आहे। औरतूं ईअं न आहिनि घुमंदियूं। औरतुनि जे घुमण में बि फ़र्क़ु आहे। कहिड़े एतबार सां? औरतूं जीअं घुमंदियूं आहिनि न, ज़मीन सां पेर घिसकाए करे पोइ घुमंदियूं आहिनि, ऐं मर्द जेको आहे ईअं न घुमंदो आहे। हे अलाह ताला मिज़ाज जे अंदरि फ़र्क़ु रखियो आहे। त साहबा फरमायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको क़दम हुयो उहो क़दम ईअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताक़त जे एतबार सां क़दम खणंदा हुआ। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तकिड़ो जेको क़दम खणंदा हुआ, ईअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हलण मुबारक जो तरीक़ो हुयो। पोइ साहबा नोट कयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चेहरो मुबारक, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो मुबारक साहबा नोट कयो। ॿुधाइनि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अखियूं मुबारक जेको अखियुनि जो कारो हिसो आहे, इहो कारो हिसो त कारो हुयो, पर उहो कारो हिसो आम इंसान जी अखियुनि खां तमामु ज़्यादा कारो हुयो। वरी अखियुनि जे अंदरि जेको अछो हिसो आहे, इहो इंतिहाई सफ़ेद हुयो। इहो हुस्न जे तरफ़ इशारो आहे। इहा अखि अगरि कंहिं बि शख़्सियत जी सुहिणी हुजे त उन जे अंदरि सुहिणो कमाल इहो ई हूंदो त अखि जेतिरी अंदरि कारी हूंदी ऐं कारी जे भरिसां जेतिरो अछो हिसो आहे, उहा जेतिरी अछी हूंदी, इहा अखि दुनिया जे अंदरि ज़बरदस्त अखि ऐं सुहिणी अखि आहे। ऐं अखियूं मुबारक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾियूं हुयूं। ऐं पोइ ॿुधायूं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे भिरियूं मुबारक, साहबा नोट कयो, भिरियूं मुबारक बिल्कुलु घाटियूं हुयूं। हे भिरियूं आहिनि हितां, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे भिरियूं मुबारक बिल्कुलु घाटियूं हुयूं। ऐं हिते भिर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मिलियल न हुई। जीअं असां चवंदा आहियूं कंहिंजी भिर हितां मिलियल हूंदी, असां छा चवंदा आहियूं, हिन जूं भिरियूं आहिनि पर जुड़वा आहिनि, भिरियूं मिलियल आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो भिरियूं मुबारक इंतिहाई घाटियूं ऐं विच में मिलियल न हुयूं, बल्कि साहबा ॿुधायो हिते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु रॻ हुई। उन रॻ खां छा मालूम कंदासीं, जॾहिं बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां वही जा आसार शुरू थींदा हुया, जॾहिं बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां वही ईंदी हुई, ऐं इहा जेकी रॻ आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, इहा हरकत में अचणु शुरू थी वेंदी हुई। ऐं जॾहिं बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अगरि नाराज़गी जा असर ॾेखारनि, साहबा फरमायो असां परे खां सुञाणे वेंदासीं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु जेको नाराज़ आहिनि। छाजे करे? नाराज़गी जे करे इहा जेकी विच में भिरुनि जे दरमियान जेकी रॻ हुई, इहा हरकत में ईंदी हुई, ऐं पोइ ॿुधायूं साहबा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सीनो बयानु कयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सीनो जेको मुबारक आहे, उहो सीनो मुबारक कुशादो हुयो। हाणे सीनो कुशादो हुजे, हुस्न जे तरफ़ इशारो आहे। सीनो अगरि कंहिं बि बंदे जो जेतिरो खुलियल हुजे न, जेतिरो ज़्यादा वेकिरो हुजे न, त ओतिरो बंदो ज़्यादा हसीन लॻंदो आहे। साहिब ने फरमाया हिकिड़े कुले खां
ॿिए कुले ताईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने जे दरमियान जेको गोश्त इंसान खे हूंदो आहे उहो ज़्यादा कवी हुयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सीनो मुबारक कुशादो हुयो ऐं इंतिहाई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जिस्म ते वार घटि हुया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म मुबारक ते वार जेको हुया इंतिहाई घटि हुया ऐं हिकिड़ी वारनि ते लकीर हुई सीने ते, जेकी सीने खां वठी करे वारनि जी हिकु लकीर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुनो मुबारक ताईं अचे पई। हे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुस्न खे सहाबा बयानु कयो। छाजे करे बयानु कयो? सहाबा खे सची मोहबत हुई। सहाबा जेकी मोहबत कई उन मोहबत जे अंदरि सहाबा सचा हुया। ॿियो तरीक़ो साहबनि ॿुधायो त ईअं ई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुस्न बयानु करे पोइ ॿुधायूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं सां मामलात कया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं सां मुसाफ़ो कयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं सां वेठा। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिज़ाज मुबारक इहो हूंदो हुयो अगरि कंहिं बि बंदे खे सलाम कनि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अगरि कंहिं बि बंदे खे सलाम कनि त उन जे तरफ़ बिल्कुलु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहुं मुबारक पंहिंजो फिराईंदा हुया। इन ज़माने जे अंदरि असां बि सलाम कंदा आहियूं। को बंदो पोइ ते वेठो अस्सलाम वालेकुम, को बंदो पोइ ते आहे असां हितां अस्सलाम वालेकुम, को बंदो हिन परे आहे अस्सलाम वालेकुम। साहबा फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरीक़ो ईअं न हुयो, बल्कि कोई बंदो साइड ते हुजे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुकमल हीअं मुड़ी वेंदा हुया, पंहिंजो सीनो मुबारक ओॾे कंदा हुया ऐं पोइ फरमाईंदा हुया अस्सलाम वालेकुम। ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसाफ़ो कंदा हुया, कंहिं बि साहबी खे हथु ॾींदा हुया त हथु कीअं ॾींदा हुया? हथु ॾेई करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आदत मुबारक हुई हथु ॾेई करे पोइ पहिरियों हथ खे छॾण में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न कढंदा हुया। असां बि हथु ॾींदा आहियूं अस्सलाम वालेकुम त पोइ छा कंदा आहियूं? अॻे में असां पंहिंजो हथु परे कंदा आहियूं। साहबा फरमायो न न न न न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथु मुबारक कंहिं बि साहबी खे ॾींदा हुया त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों छॾींदा न हुया, पोइ साहबी पाण छॾे। हालांकि केरु साहबी चाहींदो साईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अगरि कंहिं सां मुसाफ़ो कनि छा था सम्झो? हिकु नंढी ॻाल्हि आहे, हे तमामु वॾी फज़ीलत आहे। उहा फज़ीलत यादि रहे, फज़ीलत कंहिंखे ॾी अलाह ताला उन ज़माने में सहाबा खे अदा कई। उहा फज़ीलत अलाह ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शागिर्दनि खे अदा कई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथु मुबारक मिलाइण खां बाद में हथु मुबारक परे न कंदा हुया जेसिताईं अॻिलो साहबी पाण हथु कढण जी कोशिशि करे। ऐं अहिड़ी तरह रस्ते ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलंदा हुया। अगरि कोई बि साहबी कंहिं बि साहबी जो को कमु थी पियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन तरफ़ बिल्कुलु पंहिंजो चहिरो ऐं पंहिंजो सीनो उन तरफ़ फिराईंदा हुया। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उथणु, अहिड़ी तरह मिज़ाज, तरबियत, साहबे खे सेखारणु, इहे जेकॾहिं तमामु तरीक़ा असांजी ज़िंदगी अंदरि अची विया, असांजी ज़िंदगी हिकु बहितरीनु ज़िंदगी बणिजी वेंदी। इंतिहाई ख़ूबसूरत जेकी आहे ज़िंदगी बणिजी वेंदी। साहबा इन तमामु तरीक़नि खे साहबा इस्तेमालु कयो। अलाह ताला उनजो मक़ाम किथे पहुचाए छॾियो? अलाह ताला उनजो मक़ाम जन्नत में पहुचाए छॾियो। इन साहबिन जे ज़रिए सां असां हिते मुस्लमान आहियूं। ॾिसो केतिरो ज़मानो अरसो गुज़री चुको आहे, केतिरो अरसो गुज़री चुको आहे, साहबा खे केतिरो अरसो गुज़री चुको आहे। 1450 साल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खे 1450 साल गुज़री चुका आहिनि। इस्लाम हिन टाइम बि असांखे तरो ताज़ा थो लॻे। असांखे ईअं महसूसु थिए थो हे जेके क़ुर हकीम जे अंदरि वई आहे इहा का कल्ह थी आहे। असां जंहिं टाइम क़ुर पढ़ूं था असांखे महसूसु ईअं थिए थो त क़ुर हकीम को हिन टाइम नाज़िल थो थिए। ये एतिरो असरु छॾे कां, एतिरो असरु छॾे कां। ॿुधायां तव्हांखे त एतिरो असरु छाजे करे हिन टाइम इस्लाम जो आहे।
दुनिया के अंदर इस्लाम जो एतिरो असर छाजे करे हिन टाइम मौजूदु आहे। यादि रहे एतिरी पोइते सहाबा मुशक़त खई आहे, एतिरी सहाबा पोइ तकलीफ़ खई आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरी तकलीफ़ खई आहे जो हिन टाइम इस्लाम जो क़दुरु असांजे सीननि जे अंदरि मौजूदु आहे। अल्लाह जो कसम कोई बंदो दुनिया जा खरबे पैसा असांखे ॾेई करे असांजे सीने खां ईमान नथो कढी सघे। असां मुसलमाननि जे सीने खां असांखे खरबे रुपया ॾेई करे असांजे सीने खां ईमान नथो कढी सघे। छाजे करे? हालांकि कंहिं क़िस्म जो असां त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो आहे, क़ुरान जे नुज़ूल खे त असां कंहिं क़िस्म जो कोई न ॾिठो आहे, पर छा आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जो असरु एतिरो हलियो आहे। अञा हे असरु कुझु बि न आहे, क़यामत जे सुबुह ताईं इहो इस्लाम ईअं हलंदो रहंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़ुरान तालीमात ईअं हलंदी रहंदी। जंहिं बि शइ ते मथां जान लॻंदी आहे, जंहिं बि शइ जे मथां इंसान जी जान लॻंदी आहे, यादि रहे उहा शइ इंसान जे वजूद में ईंदी आहे। ऐं जेतिरो तव्हां अल्लाह ताला जे दीन जे लाइ, जेतिरो बि तव्हां सभु इंसान अल्लाह जे दीन जे लाइ जेतिरी जिदोजहद कंदव, जेतिरी मुशक़त खणंदव, यादि रहे अल्लाह ताला तव्हांजी आॾो वारी दुनिया जे लाइ ओतिरो नालो रोशन करे छॾींदो। पर शर्त आहे तव्हांजो टेम जेको आहे उहो दीन जे अंदरि लॻी वञे, तव्हांजो वक़्तु जेको आहे उहो दीन जे अंदरि लॻी वञे। तव्हां दीन जे करे तकलीफ़ कई, मुशक़त कई, असली मज़ो ज़िंदगी जो बाद में ईंदो आहे। दुनिया में हर हिकु इंसानु चवंदो आहे त मुंहिंजो नालो थिए, मुंहिंजो नालो रोशन थिए, मां बुलंदी ते पहुची वञा। तव्हांजो नालो काफ़ी टाइम ताईं दुनिया जा इंसान ॿुधंदा रहनि, उनजे लाइ हिकिड़ो कानून आहे त तव्हां पंहिंजी इन ज़िंदगी खे अल्लाह जे रस्ते जे अंदरि लॻाईंदो ऐं मुशक़त पंहिंजे मथां खणंदो, अल्लाह ताला तव्हांजो दुनिया में बि नालो कंदो, आख़िरत में बि नालो कंदो। ॾिसो हिन टाइम असांखे कीअं ख़बर, 1450 साल खां बाद में मूंखे ख़बर पई आहे अबू बकर सिद्दीक़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहबी आहे। 1400 साल खां बाद में मूंखे ख़बर पहुती आहे उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहबी, उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहबी, हज़रत अली साईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहबी। हे छाजे करे? हालांकि दुनिया जो हिकिड़ो रूल आहे, 100 साल जे अंदरि तमामु नाला ख़तमु थी वेंदा आहिनि, तमामु निशान जेको मिटिजी वेंदा आहिनि। हे सहाबा जी हिस्ट्री 1500 साल, छो त 1450 साल 1500 साल क़रीब आहिनि, पाण में 1500 साल ग़ालिबन थी चुका आहिनि। सहाबा जो नालो अञा ताईं रोशन लॻो पियो आहे। छाजे करे नालो रोशन आहे? यादि रहे इन्हनि इस्लाम जे लाइ जिदोजहद एतिरी कई आहे, इस्लाम जे लाइ कोशिशि एतिरी कई आहे। अल्लाह ताला हे 1400 साल आहिनि, हे 1400 साल आहिनि, अल्लाह जो कसम हज़ारे साल ॿिया गुज़रनि, इहे सहाबा जो नालो ईअं जेको आहे हिन दुनिया जे अंदरि मशहूरु थींदो रहंदो। ईअं इन्हनि जी फ़ोक़ियत ऐं फ़ज़ीलत बयानु थींदी रहंदी। छाजे करे? जेको बि पंहिंजी ज़िंदगी खे अल्लाह जी राह में वक़ुफ़ु कंदो आहे, अल्लाह जे दीन जे लाइ इस्तेमालु कंदो आहे, त यादि रहे अल्लाह ताला हुनखे अकेलो न छॾींदो, अल्लाह ताला हुनखे बुलंदी ते पहुचाए छॾींदो आहे त ज़िंदगी मां मासियत ख़तमु थी वञे। हे शर्त आहे। कोई बंदो चए मां अल्लाह जे क़रीब थियां, अल्लाह जे क़रीब थियां, त ज़िंदगी मां मासियत खे ख़तमु करिणो पवंदो, गुनाहनि खे ख़तमु करिणो पवंदो। अल्लाह ईअं फ़ौरी तौरु अल्लाह ताला राज़ी थींदो आहे, पर गुनाहनि खे छॾिणो पवंदो। अगरि गुनाह ज़िंदगी में आहिनि, ऐं अहिड़ी तरह इबादत बि हले थी, त इबादत जो मज़ो तव्हांखे असुलु न ईंदो। गुनाहनि खे तर्क करिणो पवंदो, मासियत खे छॾिणो पवंदो। ॾिसो हिकु नमाज़ हूंदी आहे, नमाज़ जे अंदरि राहत न अचे, नमाज़ जे अंदरि लज़त न अचे, सुकून न अचे। इन जो हिकिड़ो रीज़न आहे। रीज़न इहो आहे
जॾहिं बि बंदो गुनाह करे का बि इबादत शुरू कंदो, कोई बि बंदो गुनाह करे का बि इबादत शुरू कंदो, इबादत जे अंदरि मज़ो न ईंदो, इबादत जे अंदरि राहत न ईंदी, लज़त न ईंदी। छाजे करे? गुनाह हिकु नौसत आहे, गुनाह हिकु मर्ज़ु आहे। उन मर्ज़ खे जेसिताईं तव्हां ज़ाइल न कंदव तेसिताईं तव्हांखे सुकून न ईंदो। कोई अहिड़ो बंदो आहे जेको चए साईं मां बीमारी जंहिं टाइम मूंखे थींदी आहे उन टाइम मां राहत वारो थींदो आहियां। कंहिं बि इंसान जे मथां बीमारी चढ़ंदी आहे त तव्हां उनखां पुछा को चङी तरह त बीमारी में जेके तुंहिंजा ॾींहं गुज़रंदा आहिनि उहे कहिड़े एतबार सां गुज़रंदा आहिनि। यानी बीमारी में कंहिं क़िस्म जो कोई बि सुकून न आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि राहत बीमारी जे अंदरि न आहे। बंदो इंतिहाई परेशान थींदो आहे। त यादि रहे गुनाह बि हिकु मर्ज़ु अथव, गुनाह बि हिकिड़ो मर्ज़ु आहे। इहो मर्ज़ु जेकॾहिं अगरि तव्हांजी दिलि जे अंदरि तव्हांजे जिस्म जे अंदरि दाख़िल थियो इबादत जे अंदरि मज़ो न ईंदो। काफ़ी माण्हू पुछा कंदा नमाज़ में सुकून न आहे, नमाज़ पढ़ण में सुकून नथो अचे, क़ुर पढ़ण में सुकून नथो अचे, तहज्जुद पढ़ण में बि सुकून नथो अचे। रीज़न छा आहे? रीज़न आहे तव्हांजे पोयां गुनाह अटैच आहिनि। पोइ गुनाह कहिड़ो बि थी सघे थो, हिन टाइम उन गुनाहनि खे बयानु करण जो टाइम ई न आहे। बसि नोट कयो, नमाज़ पढ़ण खां बाद में ॾिसो पोयां पंहिंजे त कहिड़ा कहिड़ा गुनाह आहिनि जंहिंजे करे मूंखे फजर वारी नमाज़ जे अंदरि सुकून हासिलु न थियो आहे। कहिड़ो गुनाह आहे जो मूंखे इशा नमाज़ पढ़ण में सुकून हासिलु न थियो आहे। यार कहिड़ो गुनाह आहे जो रोज़े रखण खां बाद में बि मूंखे राहत जिस्म खे नथी पहुचे। हालांकि नेकी करण में बंदे खे सुकून महसूसु थींदो आहे। अगरि नेकी करण खां बाद में बि सुकून न अचे न यानी तव्हांजे पोयां को फॉल्ट आहे सही, कोई न कोई फॉल्ट आहे, उन फॉल्ट खे सिधो करिणो पवंदो। बाक़ी ईअं छॾे न ॾियणो आहे। अगरि छॾे ॾींदो ज़िंदगी तबाह थी वेंदी। ॾिसो वॾे में वॾो हिकिड़ो मर्ज़ु जेको आहे असांजे मुआशरे जे अंदरि ज़िना जो वॾो मर्ज़ु आहे। हिकिड़ो कोई मौलवी साहिबु हुयो कुझु टाइम पहिरियां मौलवी साहिबु दोस्त असांजो बहितर कुझु टाइम पहिरियां मां सां मुलाक़ात न कई। पोइ मूंखे चयनि मुआशरे जे अंदरि जेको आहे न असांजे मुआशरे जे अंदरि ज़िना जो रेशो तमामु घणो आहे। तमामु माण्हू जेको आहे ज़िना खे जेको आहे फोकस था कनि। मूंखे यार कुझु रीज़न हूंदो, का ॻाल्हि हूंदी जो माण्हू घणी तादाद में ज़िना जी तरफ़ भॼनि था। चए तूं भला ॿुधा तूं बि नेठि को हदीस ॾिठी हूंदी, को किताबु ॾिठो हूंदो। मां चयो यार हिन टाइम मुंहिंजे ज़हन में ॻाल्हि नथी अचे, मुंहिंजे हिन टाइम ज़हन में ॻाल्हि नथी अचे। त हुन चयो मुंहिंजे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि अचे थी, हुन चयो मुंहिंजे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि अचे थी त ज़िना मुआशरे में एॾो स्पीड में छो थो हले, एॾो स्पीड में छो थो वर्किंग करे ज़िना। हुन चयो मुंहिंजे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि अचे थी। हुन चयो हराम कमाई जी आमदनी जंहिं टाइम थींदी आहे ऐं उहो बंदो पाण खाईंदो आहे ऐं पोइ जिस्म में हराम ख़्वाहिशात उभरंदी आहे। जे मूंखे लॻे थो इहो को रीज़न थी सघे थो। त उनखे मां एट ए टाइम चयुमि यार वाक़ई इहो रीज़न थी सघे थो। पोइ इन खां बाद में मां वियुमि राति जो ईशा नमाज़ पढ़ी करे, पोइ मां राति जो सोचियुमि, ज़हन लॻायुमि मां चयुमि अरे यार हिन ॻाल्हि कई ज़िना छाजे खां मुआशरे जे अंदरि आम थिए थी। अचानक बसि अलाह ताला खे ज़हन में ॻाल्हि विझणी हुई। ॾिसो बाज़ौक़ात असां जेको बि बयानु कंदा आहियूं त मूंखे पहिरियों ख़बर न हूंदी आहे छा मां बयानु कंदुमि। कॾहिं कॾहिं दिलि में अलाह ॻाल्हि विझी छॾींदो आहे। त राति जो ईअं मां सोचां यार मुंहिंजे दोस्त जी ॻाल्हि कई मौलवी साहिबु त ज़िना जो कहिड़ो रीज़न आहे जो मुआशरे में तेज़ ज़िना थी हले। पोइ वेठे नेठि अलाह ताला मुंहिंजी दिलि में हिकिड़ी ॻाल्हि उधारे छॾी। उहा ॻाल्हि इहा हुई त मां नोट कयुमि त ॾिठुमि त काफ़ी असांजा अहिड़ा रिश्तेदार जंहिंखे नसल जे अंदरि कैंसर जो मर्ज़ु हुयो। असांजे माइटनि में हिकिड़ो यानी मिसाल पंहिंजे ज़हन जे अंदरि रखियुमि, काफ़ी अहिड़ा माण्हू जंहिंजे ख़ानदान में कैंसर जो मर्ज़ु हो न त हली करे अॻिते कंहिं न कंहिं हिकिड़े भाती खे कैंसर थिए पियो। हे तव्हां बि नोट कयो हूंदो, अगरि नसल में ख़ानदान में अगरि कंहिं बि बंदे खे हिकिड़े खे कैंसर आहे न त हली करे अॻिते कंहिं न कंहिंखे हिकिड़े खे कैंसर थींदो ई थींदो। मां चयो यार हे ॻाल्हि त वॾी मैच थी बीहे।
नसल में अगरि कंहिंखे कैंसर आहे त अॻिले कंहिं न कंहिं हिकिड़े बंदे खे मां कैंसर मां ॾिठो बि आहे, हली करे कंहिं हिकिड़े न हिकिड़े खे कैंसर थी। वरी मां नोट कयुमि अगरि कंहिं बि नसल में कंहिं बि बंदे खे टीबी आहे, खंघि जो मर्ज़ु, टीबी जंहिंखे असां सिंधी में चवंदा आहियूं टीबी आहे, त ॾिठुमि त वाक़ई असांजे माइटनि जे अंदरि बि घणा अहिड़ा माण्हू हुआ जंहिंखे ॾाॾे खे टीबी हुई खंघि में, त हली करे पोटे खे बि थी। वरी मां इन ॻाल्हि ते नोट कयुमि त कोई बंदो नाबीन आहे त हली करे नसल में कोई न कोई अॻिते हिकिड़ो नाबीन थिए थो। पोइ मां सोचियुमि त ज़िना बि हिकिड़ो मर्ज़ु आहे। ॾिसो हे मर्ज़ आहिनि सभु, त मर्ज़ जो असरु अॻिते पहुचे थो। अगरि कंहिं बंदे खे कैंसर आहे त अॻिते हली करे कंहिं न कंहिं हिकिड़े खे कैंसर थिए थी। को हिकिड़ो बंदो नाबीन आहे, अॻिते हली करे को हिकिड़ो न हिकिड़ो नाबीन थिए थो। कंहिं बंदे खे खंघि जो मर्ज़ु आहे, छाती जो मर्ज़ु आहे, टीबी आहे, त हली करे नसल में कंहिं न कंहिं हिकिड़े खे बि टीबी थिए थी। मां चयुमि क़ुर ऐं हदीस जे रूह सां अलाह ताला ज़िना खे बि हिकु मर्ज़ु बयानु कयो आहे। अलाह ताला क़ुर ऐं हदीस जे रूह सां ज़िना खे बि ख़ुदा हिकु मर्ज़ु बयानु कयो आहे। पोइ मूंखे ॻाल्हि अची वई त अगरि दुनिया जे अंदरि कोई बि बंदो जेकॾहिं ज़िना करे थो, उनजी नसल मां ज़िना नथी निकिरी सघे। छाजे करे? ज़िना ख़ुदि हिकिड़ो मर्ज़ु आहे। जॾहिं कैंसर जो असरु थी सघे थो, जॾहिं टीबी जो असरु थी सघे थो, जॾहिं नाबीन जो असरु थी सघे थो, त पोइ ज़िना बि हिकिड़ो मर्ज़ु आहे। मां दोस्त खे ॿिए दफ़े मुलाक़ात थी, मां हिनखे ॿुधायुमि चई यार इहा ॻाल्हि त बिल्कुलु कंफर्म थी बीहे, इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। अगरि कंहिं बि बंदे जे अंदरि, कंहिं बि इंसान जे अंदरि ज़िना जो हिकिड़ो फेल पियल आहे, ज़िना जो हिकिड़ो मर्ज़ु पियल आहे, त यादि रहे उन जो असरु वञी करे नसल ते पहुचंदो आहे, उन जो असरु वञी करे ख़ानदान ते पहुचंदो आहे। इहो ई हिकिड़ो वॾो जेको तरीक़ो आहे जेको बंदो ज़िना खे माशरे मां ख़तमु करे सघे थो। छाजे करे? बंदो पाण खे ॾिसे, ऐं पोइ पंहिंजी औलाद खे ॾिसे। कोई बि नौजवान, कोई बि मर्द अगरि ज़िना जो इरादो थिए थो न, त सभ खां पहिरियां पंहिंजी औलाद खे ॾिसे, पंहिंजे पुटनि खे ॾिसे, पंहिंजी धीअरुनि खे ॾिसे, पोइ जेको आहे ज़िना जे तरफ़ हथु विझे। ॾिसे त यार सुभाणे अॼु जेकॾहिं अगरि मां इहो कमु कयां थो न, इहो मां कमु थो कयां न, सुभाणे इन्हनि सां बि असरु इहो थींदो। मुंहिंजा पुट बि वञी करे पोइ सुभाणे ज़िना कंदा, मुंहिंजी नियाणियूं बि वञी करे बाद में पोइ ज़िना कराईंदियूं। छाजे करे? इहो हिकिड़ो मर्ज़ु आहे मां वटि, इहो हिकिड़ो मर्ज़ु आहे। इहा ॻाल्हि अगरि कंहिं बि इंसान जे ज़हन जे अंदरि अची वञे त कम से कम बंदो औलाद जी फ़िक्र करे। यार ॾिसो 5 मिंट जो हिकिड़ो मज़ो आहे, राहत आहे, मसइलो केतिरो थिए थो? मसइलो आहे तव्हांजो नसल तबाह थींदो सॼो। ज़िना खे क़ुर हकीम में अलाह ताला हिकु मर्ज़ु बयानु कयो आहे, मर्ज़ु। ऐं यादि रहे त मर्ज़ु मुंतक़िल थींदो आहे। इमाम शाफ़ी इन जे करे फरमायो हुयो, इमाम शाफ़ी छा फरमायो? मन ज़ना ज़ुनिया बि अहली आहे। चए दुनिया जे अंदरि कोई बि ज़िना करे थो न, दुनिया जे अंदरि अगरि कोई बि बंदो ज़िना करे थो न, त उहो ख़ुशि पोइ न थिए, छा थींदो? ज़ुनिया बि अहली आहे, उनजे अहल सां बि पोइ ज़िना थी वेंदी। हिकिड़ा माण्हू फ़ख़ुरु कंदा आहिनि, वॾो ख़ुशी में कंदा आहिनि, यार तोखे ख़बर नाहे फ़लाणी औरतुनि सां जेको मुंहिंजो तालुकात आहे, फ़लाणी औरतुनि सां मुंहिंजो चकर आहे, ख़ुशी में ॿुधाईंदा आहिनि, ख़ुशी में बयानु कंदा आहिनि, पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाईंदा आहिनि, यार हे 3-3, 4-4, 5-5 जेको आहे मायूं इन सां मुंहिंजो तालुकात आहे। त उहो इन ॻाल्हि ते ख़ुशि थींदो आहे, हालांकि इन ख़बर पवंदी बि न, इन जो पोइ ते घर तबाह थी वेंदो। छाजे करे? इमाम शाफ़ी जो कौल आहे, जेको बि बंदो ज़िना करे ख़ुशि न थिए, कोई बि ख़ुशि न थिए, ज़ुनिया बि अहली आहे, उनजे अहल सां बि ज़िना कई वेंदी। त तमामु इंसान, तमामु नौजवान, तमामु मर्द ज़िना जे फेल जी तरफ़ जेके वञनि था, सभ खां पहिरियां इहा ॻाल्हि सोचनि त सुभाणे मूंखे पुट थींदा, सुभाणे मूंखे नियाणियूं थींदियूं। हिन टाइम जेकॾहिं अगरि मां गलीज़ कम में हथु हणां थो, छा थींदो? सुभाणे पोइ मुंहिंजो अहल बि जेको आहे बची सघंदो। ॻाल्हि ख़तमु आहे, ॻाल्हि बिल्कुलु ख़तमु आहे, बिल्कुलु इहा ॻाल्हि क़ुर हदीस जे मुआफ़िक़ आहे। इहो हिकिड़ो तरीक़ो आहे जो मुआशरे मां ज़िना ख़तमु थी सघे थी। हर हिकु इंसान पंहिंजी खोपड़ी जे अंदरि थोरो सोच वीचार करे। कोई बि बंदो न चाहींदो, दुनिया जो कोई हिकिड़ो बि इंसान न चाहींदो त उनजी भेण सां को ग़लति तालुकात रखे, उनजी माउ सां को ग़लति तालुकात रखे, उनजी घरवारी सां को ग़लति तालुकात रखे, हाँ उनजी धीउ सां को ग़लति तालुकात रखे। यादि रहे जंहिंसां ग़लति तालुकात हलनि था, इहा औरत बि कंहिंजी भेण आहे,
इहा औरत बि कंहिंजी घरवारी आहे, इहा औरत बि कंहिंजी माउ आहे। जॾहिं ॿिए कंहिं रिश्ते जी तूं तमीज़ नथो करें, अहिड़ी तरह दुनिया जा ॿिया बदमाश माण्हू तुंहिंजे रिश्ते जो बि कंहिं क़िस्म जो कोई फज़ीलत न कंदा, कोई बि ख़्यालु न कंदा तुंहिंजे रिश्ते जो। बाज़ माण्हू पुछा कंदा आहिनि, बाज़ माण्हू पुछा कंदा आहिनि, मां चवां थो बंदो मर्द पाण सिधो थी वञे, पाण सिधो थी वञे, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न करे, अल्लाह ताला हिन जे अहल खे बि सिधो करे छॾींदो। बंदे जे अंदरि पंहिंजो पाण वटि ज़िना जो फॉल्ट न आहे। मां दावा सां ॻाल्हि कयां थो, हे ॻाल्हि का मामूली ॻाल्हि मां नथो कयां, दावा सां मां ॻाल्हि कयां थो, कोई बि नौजवान आहे उन में ज़िना जो फॉल्ट न आहे। मां दावा सां ॻाल्हि कयां थो, हिन जो नसल बि बहितर रहंदो, हिन जी घरवारी हिफ़ाज़त में रहंदी, हिन जी धीउ हिफ़ाज़त में रहंदी, हिन जी माउ हिफ़ाज़त में रहंदी। छाजे करे? छाजे करे? हे पाण पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल करे बीठो आहे, ख़ुदा हिन जे अहल खे बि बचाईंदो। अगरि पाण बंदो बदमाश थी वञे, पाण फासिक ऐं फाजिर थी वञे, पाण दरिंदो थी वञे, जानवर थी वञे, त यादि रहे, यादि रहे पोइ तव्हांजो ख़ानदान, तव्हांजो नसल बि जेको नथो बची सघे। अल्लाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि इख़्तियार ॾेई छॾियो। ॾिसो, हिकिड़ी शइ दुनिया जे अंदरि हिकिड़ी हलाल हूंदी आहे, ॿी हराम हूंदी आहे, त अल्लाह ताला ईअं न फ़रमायो सिर्फ़ु इहा हलाल आहे, हराम इहा हराम आहे, हाणे हलाल आहे ई न। अल्लाह ताला दुनिया जे अंदरि हलाल खे जोड़े छॾियो, हलाल खे अल्लाह ताला ठाहे छॾियो, अल्लाह ताला उनजे मुतबादिल हराम खे बि ठाहे छॾियो। हाणे अल्लाह ताला रस्तो ॿुधायो त ॾिसो इंसानो, नौजवानो, मर्दो, तव्हांजे लाइ तव्हांजी घरवारी हलाल करे छॾी आहे। यादि रहे दुनिया जो तमामु औरतूं हाणे तव्हांजे लाइ हराम अथव। आहे त औरत जेकी तव्हांजी घरवारी आहे बि त औरत आहे, अहिड़ी तरह जेकी ॿी का औरत आहे उहो बि औरत आहे, पर अल्लाह ताला तव्हांजे लाइ हिकिड़ो हलाल जो रस्तो ठाहे छॾियो आहे। ए इंसानो हराम जी तरफ़ न वञिजो। हाणे जेकर कोई बंदो वञे बि सही, दुनिया में बि ज़िलत खणंदो, आख़िरत में बि पंहिंजी ज़िलत खणंदो। वाज़े तौर ते अल्लाह ताला क़ुरान हकीम में ॿुधाए छॾियो आहे त डिपेंड कंहिं ते आहे, डिपेंड तव्हां ते आहे, डिपेंड मां ते आहे। मूंखे पंहिंजी औलाद सां केतिरी मोहबत आहे, औलाद सां असुली मोहबत इहा ई आहे, औलाद सां असुली मोहबत इहा ई आहे। बंदो पंहिंजो पाण खे गुनाहनि खां परे रखे, बंदो पाण खे फिस्क ऐं फुजूर खां परे रखे, यकीन कयो तव्हांजे नसल जे अंदरि अल्लाह ताला हिदायत जो रस्तो खोले छॾींदो। ॾिसो, हिकिड़ो बंदो आलिम हूंदो आहे त घणा पुट आहिनि? 50 पुट आहिनि, 4 पुट वञी करे फासिक थिया, अल्लाह ताला असरु ॾेखारींदो आहे, हिकिड़ो न हिकिड़ो पुटु आलिम थींदो आहे। त तहक़ीक़त वञी करे किथे बि कयो, कोई बि मौलवी हुजे, कोई बि आलिम हुजे, 5 पुट आहिनि, 5 मां हिकिड़ो पुटु आलिम आहे, बाक़ी 4 दुनियादार आहिनि, त अल्लाह ताला असरु ॾेखारींदो आहे। जेकॾहिं तव्हांजी ज़िंदगी अंदरि व्याज जो असरु आहे, त 5-6 पुटनि मां हिकु ॿ जेको दीनदार थी वञे, तव्हांजो हिकिड़ो न हिकिड़ो पुटु सूद वारो कमु कंदो ई कंदो। छाजे करे सूद वारो कमु कंदो? हे जेको तव्हांजो पुटु पैदा थियो आहे न, पुटु इहो तव्हांजे खून खां पैदा थियो आहे। तव्हांजी जिस्म में जेकी रत आहे न, तव्हांजो पुटु इन खां पैदा थियो आहे। हाणे तव्हांजी जिस्म जे अंदरि जेकी रत हुई, उन जे अंदरि त इहो फॉल्ट हुयो न, व्याज वारो कमु तव्हां कयो पिया, त हली करे सुभाणे कंहिं न कंहिं पुट जे अंदरि इहो व्याज वारो मर्ज़ पवंदो। कंहिं मर्द जे अंदरि चोरी जो फॉल्ट आहे, त 5-6 पुट आहिनि, मां नथो चवां त 5-6 ई जेको चोर थींदा, हली करे हिकिड़ो न हिकिड़ो चोर थींदो। छाजे करे? हे जेके 5-6 पुट पैदा थिया आहिनि न, इहे उन जे खून खां ई पैदा थिया आहिनि, ऐं उनजे खून जे अंदरि इहो फॉल्ट रखियलु हुयो। ईअं दुनिया जा तमामु गुनाह जेको ईअं डिपेंड कंदा वञो। इन जे करे आसान जुमलनि में इहो ई ॿुधाइणु चाहियां पियो, जेतिरी पंहिंजी ज़िंदगी पाक कंदव,
जेतिरी पंहिंजी ज़िंदगी बहितर कंदव, जेतिरो पाण खे जेको गुनाहनि खां परे रखंदव, यकीन कयो इहो असरु तव्हांजी नसल में वञी करे पवंदो। तव्हांजी औलाद एतिरी नेक थींदी, एतिरी मुतक़ी थींदी ऐं एतिरी जेको आहे परहेज़गार थींदी। छाजे करे अल्लाह ताला कंहिं बि मोमिन खे जेको आहे ज़ाया नाहे कंदो। अल्लाह ताला कंहिं बि मोमिन खे ज़ाया न कंदो। नूह अलैहिस्सलाम जो हिकिड़ो पुटु नाफ़रमान, बाक़ी ॿिया पुट मोमिन। नसल जे अंदरि थी वेंदो आहे, हिकु या ॿ पुट अहिड़ा नाफ़रमान थी वेंदा आहिनि। इन खां बाद में अल्लाह ताला असरु लाज़मी ॾेखारींदो आहे। अल्लाह ताला असरु इहो ॾेखारींदो आहे। त मां पर दोस्तो आसान जुमलनि जे अंदरि इहा ॻाल्हि करणु चाहियां पियो, शरीयत खे फोकस कयो, इस्लाम खे फोकस कयो, अल्लाह ताला जे अहकाम खे जेको आहे फोकस कयो। जेतिरो इन इस्लाम खे मज़बूती सां असां पकड़ींदासीं, अल्लाह ताला आख़िरत जा मामला ओतिरा आसान करे छॾींदो। अल्लाह ताला दुनिया बि जेको आहे बहितर बणाईंदो। केतिरो टाइम थियो? अच्छा, अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाइसीं। साईं, बैंक वारनि खे बैंक जे लाइ किराए ते जॻह ॾियणु कीअं आई? असांजे पाकिस्तान जे अंदरि अक्सर जेके बैंकियूं आहिनि उहो सूद वारो कमु कंदियूं आहिनि, व्याज वारो कमु कंदियूं आहिनि। जेकॾहिं कन्फर्म आहे, ख़बर आहे त जे बैंक वारे खे मां जॻह ॾियां थो मसवाड़ ते, किराए ते जेको आहे मां जॻह थो ॾियां बैंक वारनि खे, उहे त व्याज जो कमु कंदा आहिनि, उहे त सूद जो कमु कंदा आहिनि। त कंहिं बि मुस्लमान जे लाइ जाइज़ न आहे त अहिड़ी बैंक वारनि खे किराए ते पंहिंजो दुकानु ॾिए, किराए ते पंहिंजी जॻह ॾिए, बल्कि इहो नाजाइज़ कमु आहे। मूंखे नथो लॻे त असांजे पाकिस्तान जे अंदरि अहिड़ी का बैंक हुजे, जंहिंजे अंदरि सूद न हलंदो हुजे। अगरि ॿिए कंहिं इंसान जे इल्म में आहे, कंहिं मुस्लमान जे इल्म में आहे, त उहो उते वञी करे भले रखे, जेकी बैंक व्याज नथी हलाए। बाक़ी जेतिरे ताईं मुंहिंजी मालूमात आहे त अक्सर बैंकियूं सूद वारो कमु कंदियूं आहिनि, बाक़ी जेकॾहिं का अहिड़ी बैंक आहे जेकी उलमा जी निगरानी में हले थी, उनखे मुफ़्ती हलाईंदा, कंहिं क़िस्म जो कोई उनजे अंदरि सूद वारो कमु न आहे, त अहिड़ी बैंक खे किराए ते जॻह ॾियणु दुरुस्त आहे। बाक़ी साईं मूंखे नथो लॻे त का हिकिड़ी बैंक बि व्याज खां बग़ैर कमु कंदी हुजे। अक्सर बैंकियूं व्याज ते कमु हलाइनि थियूं। हे जेके पैसा ॾींदा आहिनि न, पैसा साईं, ऐं माण्हू चवंदा साईं बैंक असां लोन था वठूं। साईं कंहिंखे ख़बर आहे? हथु खणो पहिरियों, मूंखे बि ख़बर आहे, टेंशन न कयो। वतो अलहमदुल्ला मां नाहे कॾहिं बि, मतिलबु सादे इन लाइ घबराईंदा अलाए हथु मथे कयो साईं जो तव्हां लोन खयो आहे। लोन कंहिं महिल ख़बर आहे असां सभिनी खे, बैंकियूं लोन ॾींदियूं आहिनि, बैंकियूं पैसा ॾींदियूं आहिनि। कहिड़ी तहत? 15,000 रुपया वठो, कुझु टाइम खां बाद में 3 महीननि खां बाद में 20,000 रुपया ॾिजो। थींदो आहे न साईं? ईअं 35,000 रुपया वठिजो, 3 महीननि खां बाद में 50,000 रुपया ॾिजो। त हे छा आहे? हे अथव व्याज। छा आहे साईं? इहो आहे व्याज, इहो आहे सूद। कोई मुस्लमान चए न साईं हीअं हूअं, उन मुस्लमान जी खोपड़ी ख़राबु आहे, उन मुस्लमान जो दिमाग़ु ख़राबु आहे। उहो मुस्लमान वञी करे पोइ दिमाग़ जो इलाजु कराए। जेको साफ़ व्याज खे, साफ़ सूद खे चवे त हे जेको आहे व्याज न आहे। माण्हू चवंदा न साईं ॿियनि व्याजनि खां असां पैसा वठूं था, उहे व्याजी घणा पैसा वठंदा। बैंक बिल्कुलु नॉर्मल पैसा थी वठे। सूद आहे। ॾिसो हिकिड़ो पायखानो हुजे, उनखे केतिरी बि घणी डेकोरेशन करे ऐं पैकिंग करे, मथां गुल रखी करे ऐं पेश को चयो साईं पाक शइ आहे। छा पलीत शइ जे मथां अगरि का बि शइ गुल रखो, मथां चादर खां पारायोसि, छा उहा पाक थींदी? सेम जेको बैंक खां लोन थो खयो वञे न, इहो साईं सूद आहे, व्याज आहे। कोई बि मुस्लमान इहो कमु करण जी कोशिशि न करे। इन कम ते ख़ुदा जे गुस्से ऐं कावड़ खे ख़रीद कंदव। घणा माण्हू साईं असां मजबूर आहियूं, घणा माण्हू न साईं असां मजबूर, असां काॾे वञूं? मजबूरी कहिड़ी आहे? मजबूरी इहा हूंदी आहे मोबाइल वठणी पवंदी आहे, मजबूरी इहा हूंदी आहे मोटरसाइकिल वठणी पवंदी आहे। हा साईं, इहा मजबूरी आहे न। हिन ज़माने जे अंदरि मुस्लमान कुशादगी में आहिनि। हे मजबूरी न आहे, हे ड्रामेबाज़ी आहे,
कोई भी मूंखे अहिड़ो मुस्लमान हिन टाइम नज़र नथो अचे जेको बुख मरंदो हुजे, जंहिंखे टुकुर मानी लाइ न हुजे। मूंखे त पंहिंजे इलाइक़े अंदरि नथो नज़र अचे। हिन टाइम अमूमन असां गुनाह जा कमु कहिड़े एतबार सां कयूं था? असांजी ख़्वाहिशात पूरी नथी थिए, इन करे गुनाह जा कमु था कयूं। मोटरसाइकिल वठणी आहे, उनजे लाइ बैंक में पैसो कनि, उनजे लाइ व्याज में पैसो कनि, कारोबार खे मज़ीद अॻिते वधाइणो आहे। हालांकि कारोबार हले थो, 20-25 लख जो कारोबार आहे, न साईं, हिन कारोबार खे 50 लख जो करिणो आहे। हाणे वरी 20-25 लख ॿिया जेको आहे व्याज ते खणो, त हे खसारो आहे, हे खसारो आहे, हे खसारो आहे। बिल्कुलु अहिड़े कम जे तरफ़, अहिड़े मामला तरफ़ न वञो, अलाह जे गुस्से, अलाह जे कावड़ में ईंदव। पुट ख़शार न कयो बाबा, इनखे वेहारे छॾियो बाबा। साईं, औरत मुड़ुस जे इंतकाल खां बाद में इद्दत पंहिंजे पीउ जे घर में गुज़ारे सघे थी या न? अच्छा, औरत लाइ बहितर तरीक़ो इहो ई आहे त औरत, कंहिं बि औरत जो मुड़ुस जेको आहे इंतकाल करे वञे त मुड़ुस जे घर में इद्दत गुज़ारे। हे बहितर बि आहे, उनजे लाइ लाज़िम बि थींदो आहे त औरत जो मुड़ुस मरी वियो, हाणे औरत लाइ बहितर आहे, ज़रूरी आहे त वञी करे पंहिंजे मुड़ुस जे घर में वञी करे इद्दत गुज़ारे। पर कुझु मुश्किलात पेश था अचनि। मुड़ुस जे घर में ख़ौफ़ थिए थो औरत खे, जानी ख़ौफ़, माली ख़ौफ़, नुक़सान जो को अंदेशो थिए थो। इन सूरत में इहा औरत मुड़ुस जे घर खां निकिरी करे पीउ जे घर में इद्दत गुज़ारे सघे थी। कहिड़े एतबार सां? मजबूरी जे एतबार सां। उते टेंशन थो थिए, ख़ौफ़ आहे, जान खे को मतिलबु नुक़सानु अची वञे, माली को नुक़सानु अची वञे, सफ़ा नंढा ॿार आहिनि, उते घर में कोई रहण वारो, मुड़ुस जे घर में कोई रहण वारो ई न आहे। इन सूरत में शरीयत इजाज़त ॾिनी, इन हुकुम में शरीयत इजाज़त ॾिनी त इहा औरत इन मजबूरी में ख़ौफ़ अथसि या अहिड़ी तरह का मुसीबत थी घर में अचे, इन सूरत में पीउ जे घर में औरत इद्दत गुज़ारे सघे थी, इद्दत गुज़ारे सघे थी। पर इद्दत वरी बि मां मालूम कयां, तव्हांखे ॿुधायां, 4 महीना 10 ॾींहं इद्दत गुज़ारींदी। घणा साईं? हिकिड़ो मूंखे ऐलान करे ॿुधायो, अगरि कंहिं बि औरत जो मुड़ुस मरी वञे, तव्हां सभु ॿुधायो त इद्दत घणी आहे? दोबारा बि ॿुधायो घणी आहे? दोबारा बि ॿुधायो घणी आहे? हा, इन ॻाल्हि खे ज़हन में रखे छॾियूं। औरत जो मुड़ुस मरी वियो त क़ुरान हकीम ॿुधायो त इन औरत जी इद्दत 4 महीना 10 ॾींहं आहे। अगरि पेट अथसि पोइ वरी हुकुम चेंज थी वेंदो। छाजे करे औरत खे पेट आहे न, हाणे हुकुम शरीयत वरी चेंज ॿुधायो। हाणे उन टाइम ताईं इहा इद्दत में वेहंदी जेसिताईं इन जो ॿारु पैदा नथो थिए। अगरि ॿारु हफ़्ते में पैदा थी वियो त बसि हफ़्तो इद्दत आहे। छाजे करे? पोइ डिपेंड थींदो ॿार ते, या ॿारु 9 महीननि खां पोइ पैदा थिए त हाणे 9 महीननि ताईं इद्दत हलंदी, पोइ हुकुम वरी चेंज थी वेंदो। औरत खे पेट आहे ऐं मुड़ुस मरी वियुसि, हाणे हुकुम जेको आहे इद्दत जो चेंज थी वियो। पर औरत खे कंहिं क़िस्म जो कोई पेट न आहे, शरीर ॿुधायो 4 महीना 10 ॾींहं इद्दत जेकी आहे गुज़ारींदी। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं, मां पंहिंजी घरवारी खे उनजे चाचे ऐं मामनि जे घर खां रोकींदो आहियां, हालांकि उनजा मामनि जा पुट ऐं चाचनि जा पुट उनजे घर में मौजूदु आहिनि। छा मुंहिंजो रोकणु इहो दुरुस्त आहे? अच्छा, मुड़ुस खे अल्लाह ताला हाकिम बणायो आहे। अल्लाह ताला इस्लाम जे अंदरि मुड़ुस खे हाकिम बणायो आहे। अर्रिजालु क़व्वामून अला निसाए, मर्दनि खे अल्लाह ताला फरमायो असां हाकिम बणायोसीं कंहिं ते? औरतुनि जे मथां। कोई बि मुड़ुस आहे घरवारी खे मामनि जे घर इन तहत ते नथो छॾे त उन मामे जा पुट नौजवान आहिनि, मुंहिंजी घरवारी बि नौजवान आहे, बदनज़री थींदी, मां न छॾींदुमि, त बिल्कुलु दुरुस्त आहे। मुड़ुस खे इहो हक़ु आहे, मुड़ुस खे इहो हक़ु आहे त उनखे रोके। ईअं चवे त पंहिंजे इन नौजवाननि खे ॿिए कंहिं साइड ते छॾियो, पोइ मां पंहिंजी घरवारी खे वठी ईंदुमि। चाचे जो घर आहे, छोकिरी जो चाचो आहे, उनजे घर में उनजो सोट नौजवान आहिनि। अगरि मुड़ुस रोके थो, मुड़ुस खे हक़ु आहे। मुड़ुस रोके थो न त मुड़ुस खे हक़ु आहे। छाजे करे? इन पर्दे जो हुकुम अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान हकीम में ॾिनो आहे। औरत चाचे सां मुलाक़ात करे सघे थी, बाटरी पंहिंजे चाचे सां मिली सघे थी, कंहिं क़िस्म कोई टेंशन न आहे। हा, उनजे पुटनि सां बिल्कुलु कलाम न कंदी, कंहिं क़िस्म जो कोई मुसाफ़ो न कंदी। इन तहत जेकॾहिं मुड़ुस पंहिंजी घरवारीअ मथां जबर करे थो, इहो जबर जो हक़ु आहे। छाजे करे? इहो इन तहत
जीअं औरत खे, ॻाल्हि नोट कजो, जीअं औरत खे शदात कोट जे सभिनी मर्दनि खां पर्दो आहे, औरत खे शदात कोट जे सभिनी मर्दनि खां पर्दो आहे, सेम औरत खे मामे जे पुटनि खां, सोट जे पुटनि खां, मासादनि खां ईअं ई पर्दो आहे। क़ुरान हकीम अल्लाह ताला फरमायो इन्हनि खां अञा ज़्यादा पर्दो करे, छाजे करे रिश्तेदार आहिनि, इन्हनि जो घरनि में अचणु थी सघे थो। शदात कोट जो कोई बंदो कंहिंजे घर में थोरी वेंदो, शदात कोट जो कोई बि बंदो कंहिं अणॼाण जे घर में थोरी वेंदो, न वेंदो न। त अहिड़ी तरह औरत सोट मासातनि मामे जे पुटनि खां ज़्यादा पर्दो करे, छाजे करे इहे माइट आहिनि, इहे घर में कहिड़े टाइम बि अची सघनि था, इन खां हमेशह पर्दो करण जी कोशिशि करे। बाक़ी शदात कोट वारा ॿाहिरियां बंदा उहे त कंहिं घर में एंट्री कंदा ई न, छाजे करे एंट्री न कंदा, उहो माइट कंहिंजा न आहिनि। त असां जेको आहे न बाज़ औक़ात पर्दो नियाणियुनि खे बंदा ॿाहिरि माण्हुनि खां त ज़्यादा कराईंदा आहिनि, पंहिंजे रिश्तेदारनि खां न कराईंदा आहिनि। हे वॾो मसइलो आहे, हे वॾो मसइलो आहे। त जीअं बंदो लाड़काणे वारे मर्दनि खां, शदात कोट वारे मर्दनि खां, हर को बंदो पंहिंजे अहल खे पर्दो कराईंदो आहे। त यादि रहे उन माइटनि खां ईअं ई पर्दो करायो जेके तव्हांजा माइट क्लोज़ आहिनि, जेके माइट क्लोज़ कहिड़ा माइट आहिनि, सोट क्लोज़ आहे, मासात जेको क्लोज़ आहे, मामे जा पुट क्लोज़ आहिनि, अञा ॿिया बि रिश्ता आहिनि जेको हिन टाइम जे ज़हन में फ़िलहाल नथा अचनि। ज़रूरी आहे, ईअं न त माइट थिया त पोइ बसि रस्तो खुलियल आहे, छाजे करे मुजीब रहमान जी इहा ॻाल्हि न आहे, मुजीब रहमान जी इहा ॻाल्हि न आहे, इहा ॻाल्हि जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे। चओ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि असांजे सर जो ताज आहे, नबी जे हर हिकु फ़रमान जे अंदरि असांजी भलाई रखियलु आहे। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं फ़र्ज़ नमाज़ जे लाइ जमायत बीजी वञे, छा कोई मुक़्तदी बाद में सुनत पढ़ी सघे थो या न? हिकिड़ी ॻाल्हि साईं यादि रखो, फ़र्ज़ नमाज़ शुरू थी वई आहे, ज़ोर जी, असर जी, मग़रिब जी, इशा जी, फ़र्ज़ नमाज़ शुरू थी वई आहे न। कोई बि बंदो पोइ सुनत पढ़े थो, हाणे सुनत जेकॾहिं अगरि हिकिड़ी रकात पढ़ी आओ त ॿ रकातूं पढ़ी करे सलाम फिराए छॾियो, फौरी तौर अची करे फ़र्ज़ में बीहो। फ़र्ज़ जो वॾो वैल्यू आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस अल्लाह जे नबी फरमायो, जॾहिं फ़र्ज़ नमाज़ लाइ जमात बीठी हुजे, हाणे का बि नमाज़ न पढ़ो, हाणे फौरी तौर फ़र्ज़ जी तरफ़ वञो। ज़ोर नमाज़ में आया हो, फ़र्ज़ लाइ इमाम उथी बीठो आहे, जमात बीजी विया आहिनि, हाणे सूफ़ी थी करे पोइ 4 रकातूं पूरियूं न कयो, बंदा सूफ़ी बसि साईं नमाज़ खे मां हलाईंदो रहांसि थो। ख़ुदा जा बंदा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं फ़र्ज़ शुरू थी वञे न पोइ नमाज़ उनखे छॾे ॾियो, हाली न पढ़ो फ़िलहाल नमाज़ उहा 4 रकातूं। हाणे ॾिसो त मां बीठो ॿी रकात में आहे, ॿी रकात में सलाम फिराए करे जान छॾायो, अची करे फ़र्ज़ में बीहो, छाजे करे फ़र्ज़ जो वॾो वैल्यू आहे। अहिड़ी तरह ज़ोर, असर, मग़रिब ऐं इशा। बाक़ी फ़जर नमाज़ लाइ इन जे अंदरि इख़्तिलाफ़ आहे त फ़जर जी 2 रकातूं जेके सुनत आहिनि, जेकॾहिं फ़र्ज़ स्टार्ट आहे, फ़जर जूं 2 रकातूं जेके सुनत आहिनि न, फ़र्ज़ स्टार्ट आहे, तभी तव्हां वञी करे ॿी कंहिं कुंड में सुनत पढ़ो, छाजे करे उन जे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए साहबा मां तव्हांखे फ़जर जी 2 रकात जी सुनत जी जेकॾहिं क़दुरु ॿुधायां, मक़ाम ॿुधायां, जेकॾहिं अगरि तव्हांजे मथां घोड़ा दौड़ाया वञनि त बि तव्हां फ़जर जी 2 रकातूं सुनतुनि खे न छॾींदव। फ़जर जूं 2 रकातूं दुनिया में जेको कुझु आहे उन खां वधीक बहितर आहिनि। इहा ख़ुसूसियत सिर्फ़ु जेकी आहे फ़जर नमाज़ लाइ आहे। त फ़जर नमाज़ में जेकॾहिं अचो था त सुनत फ़र्ज़ स्टार्ट थी वियो आहे, त हाणे ॿार कुंड में सुनत पढ़ी सघो था। बाज़ साथी फ़जर जे पहिरीं सिफ़ में वरी सुनत पढ़नि था, हीअ न पढ़णु खपे, फ़र्ज़ स्टार्ट थी वियो न, त हिते बीह करे फ़र्ज़ वारी सिफ़ में सुनत नाहे पढ़णी, या उनखां अलावा ॿी जेकी आहे उते सुनत नाहे पढ़णी। ॾिसो अरबी कंट्री जे अंदरि, सऊदी अरब जे अंदरि या दुबई जे अंदरि, अगरि तव्हां ईअं कयो तव्हांखे अरब जेको डांट ॾींदा वॾी, हो चवंदा छा था कयो हे,
हालांकि उन मसइले के अंदर शाफ़ी मसइले के अंदर गुंजाइश बिल्कुलु फजर में बि न आई। अरबियुनि वटि हाणे ॾिसो असां वटि हनफ़ी मसइले के अंदरि गुंजाइश आहे, फजर में सुनत जेकी आहे पोइ ते वञी करे पढ़ो। सऊदी अरब जे अंदरि इहा बि न आहे। उहो चवंदा यार फ़र्ज़ जेके आहे वॾी ताक़त थो रखे, तव्हां सुनत छा था पढ़ो। हिते असां वटि पहिरीं सिफ़ जे अंदरि फजर में सुनत बि सॼी अलाह अकबर करे हिते पढ़ंदा। बाबा हे फ़र्ज़ लाइ सिफ़ आहे, फ़र्ज़ स्टार्ट थी वियो न, हाणे सुनत वञी करे पोइ ते किथे पढ़ो। पोइ ते हे सभु मामला छाजे करे पेश था अचनि, छाजे करे पेश था अचनि, असां दीन जी तालीम नथा रखूं। हा साईं, दीन नथा सिखूं असां। हे सिर्फ़ु हिकिड़ी फजर जी बरक़त सुनत खे जेको मां ज़ाहिर कयो आहे। केतिरा मसइला आहिनि, केतिरनि मसइलनि खे मां हिन टाइम बयानु कयां, ऐं असांजी हिन मस्जिद मां केतिरा साथी फेल वेंदा, मसइला न ईंदा। ऐं पुछा कयनि त किरोड़ में घणियूं ॿुड़ियूं थियूं पवनि, 1000 जा घणा नोट पवंदा, त जवाबु जेको आहे सैकड़नि में अची वेंदो। ऐं पुछा कयनि त फ़र्ज़ नमाज़ में हे मसइलो कीअं आहे, 0 त इस्लाम खे साईं फोकस कयो, इस्लाम खे सिखो, इस्लाम खे सिखो। सिखंदव मुजीब रहमान खे कंहिं क़िस्म जो कोई फ़ाइदो न आहे। फ़ाइदो तव्हांजे नफ़्सनि खे आहे, तव्हांजी ज़ात खे आहे। इस्लाम जेतिरो ज़िंदगी में ईंदो न, अलाह ताला मामला ओतिरा आसान कंदो दुनिया जा। त इंशाअल्लाह सिखण जी कोशिशि कंदासीं। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं, नंढो ॿारु अगरि खीरु पीअण खां पोइ उल्टी करे, उहो उल्टी कपिड़नि ते किरे या जिस्म ते लॻे, छा जिस्म ऐं कपिड़ो पलीत थींदा? अच्छा, इहा ॻाल्हि ज़हन में रखो। नंढो ॿारु जेकॾहिं खीरु पीअण खां बाद में उल्टी थो करे, बाज़ औक़ात ॿारु जेको आहे वात में जेको खीरु हूंदो आहे न, उन खीर खे जेकॾहिं ॿारु थो कढे त कपिड़ा जेको आहे पलीत न थींदा। का बि औरत नमाज़ पढ़े थी ऐं पीउ जेको आहे नमाज़ी आहे, नंढा ॿार अल्हम्दुलिल्लाह सभिनी वटि आहिनि, जेकॾहिं उहो वात में जेको खीरु आहे उन खीर खे मोटायो अथई ऐं उहो कपिड़नि खे लॻो त यादि रहे कपिड़ा पलीत न थींदा। पर जेकॾहिं ॿारु खीरु पीअण खां बाद में उल्टी कई आहे खीर जी, ऐं उन में ॿार जो वात जेको आहे न उहो भरिजी आयो, हाणे उहे जेकॾहिं खीरु लॻो कपिड़नि खे या अहिड़ी तरह जिस्म खे लॻो त इनखे 3 मरतबा धोइणो पवंदो। छाजे करे? ॿार जी उल्टी ईअं पलीत आहे जीअं वॾे माण्हू जी उल्टी जेकी आहे पलीत हूंदी आहे। उल्टी जेकॾहिं कपिड़नि खे लॻंदी आहे न, उल्टी कपिड़नि खे लॻी न त कपिड़ो पलीत थी वियो। हाणे 3 मरतबा धोइणो आहे कपिड़े खे। जिस्म खे लॻो त जिस्म बि पलीत आहे, इनखे धोइणो आहे। अगरि जेकॾहिं इन हालति में नमाज़ पढ़ीसीं ऐं उहा पलीती काफ़ी फैलियल आहे त यादि रहे नमाज़ न थींदी, नमाज़ न थींदी। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। से अमेरिका में जेकी बाहि लॻी उन जे बारे में छा चई सघूं था? अलाह जो अज़ाब चई सघूं था या न? अच्छा साईं, अमेरिका जे इलाइक़े लॉस एंजलिस में जेकी बाहि लॻी, ॾिसो यादि रहे त अल्लाह ताला जी जेकी अज़ाब जी जेकी लठ हूंदी आहे न, उन में आवाज़ु कंहिं क़िस्म में कोई न हूंदो आहे। इन ॻाल्हि में कंहिं क़िस्म में कोई जेको शक न आहे त अमेरिका जेको आहे मुस्लमान जे मुख़ालिफ़ रहियो आहे, मुस्लमान जो दुश्मन रहियो आहे। इन में कंहिं क़िस्म जी कोई जेकी आहे ॿराई नथी थी सघे। हिकु ई रहे आहे, अमेरिका दुश्मन आहे इस्लाम जो ऐं मुस्लमाननि जो। बाक़ी उन में जेकी लॉस एंजलिस इलाइक़ो जेको आहे अमेरिका जो, उन में तबाही जेकी थी आहे अमेरिका जी हिस्ट्री में अहिड़ी तबाही न आहे। असांजे दोस्तनि जेके अमूमन यानी कंप्यूटर जी मालूमात रखनि था, मां उन वटि हिकिड़ो टाइम जेको कढी करे उन वटि वियुमि, मां यार इहा पूरी मूंखे डिटेल जेकी कढी ॾे त अमेरिका में तबाही थी केतिरी आहे। उनजो अमेरिका में जेकी तबाही थी आहे $200 बिलियन जो नुक़सानु थियो आहे। मां चयो इनखे पाकिस्तानी पैसनि जे अंदरि कन्वर्ट कर, चए साईं लॻे थो कैलकुलेटर जेको आहे न उहो फेल न वञे। $200 बिलियन जेकॾहिं $1 अगरि अमेरिका जो असां हेॾे त खणी अचूं न, ग़लबन $300 बीहे थो। मां चयो $200 बिलियन खे फिराए करे पाकिस्तानी पैसनि में ॿिया घणा, त हुन ॿुधायो साईं 540 खरब। 540 खरब, मां सम्झंदो पाकिस्तान सॼो नओं ठही वञे, एतिरी अमेरिका जे लॉस एंजलिस इलाइक़े में तबाही थी आहे। बाक़ी हाणे उन में जेके रहण वारा काफ़ी रहण वारा जेके हक़ीक़त में मुस्लमान जा मुख़ालिफ़ आहिनि,
मुस्लमान दुश्मन आहिनि। बाक़ी इन जी टकर में काफ़ी मुस्लमान बि हुते आहिनि, यानी मज़लूम बि आहिनि। ईअं न आहे त हुते जेको बि अज़ाब थियो आहे, ॾिसो जेके मज़लूम उहे त मज़लूम आहिनि ई आहिनि। बाक़ी हे अलाह ताला पंहिंजो पावर ॾेखारियो। ॾिसो पूरी दुनिया जे अंदरि जेको आहे न अमेरिका सुपर पावर जेको मञियो वेंदो आहे, ऐं जंहिंजी ताक़त जेकी आहे काफ़ी मुल्कनि जे अंदरि जेकी आहे समयल आहे। ताक़त यानी पैसे जे एतबार सां, डॉलर जे एतबार सां। हक़ीक़ी ताक़त असां त हिनखे कुझु मञूं ई नथा। हक़ीक़ी ताक़त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आहे। पर अल्लाह ताला थोरो जेको आहे न पंहिंजी लठ जेकी आहे न अज़ाब जी हलाई या आज़माइशी अल्लाह ताला हलाई त अमेरिका जी बाहि उहा कंट्रोल में नथी अचे। हालांकि अमेरिका वटि जेको सिस्टम आहे न बाहि खे विसाइण जो, अमेरिका खे जेको सिस्टम आहे बाहि विसाइण जो, कंहिं बि मुल्क खे न आहे। कंहिं हिकिड़े मुल्क खे बि अहिड़ो सिस्टम न आहे। असांजे सिंध इलाइक़े जे अंदरि हिकिड़े घर खे बाहि लॻे न त हितां असांजी पाणी जी टैंकर निकिरंदो आहे ऐं उहो उते पहुचंदो आहे। हिकिड़े घर खे विसाइण में नाकाम वेंदा आहिनि ऐं फेल वेंदा आहिनि, ऐं उहो घर वञी करे कोयला थी वेंदो आहे, पोइ असांजो पाणी उते वञी करे पहुचंदो आहे। अमेरिका वटि सिस्टम जेको आहे जदीद आहे। मां चवां थो अल्लाह माफ़ु करे, जेकॾहिं अगरि इहा ई बाहि, मां नथो चवां त इहा पाकिस्तान में लॻे, बिलफर्ज़ जेकॾहिं अगरि पाकिस्तान जे कंहिं इलाइक़े खे अहिड़ी बाहि वकोड़े न त पाकिस्तान जो उहो इलाइक़ो कानून खे ॾिसी करे मां ॿुधायां थो त 50 साल सिधो न थींदो, 50 साल कंट्रोल में न ईंदो। उहो बाहि बि अहिड़ी बाहि जो बाहि सां गॾोगॾु ख़ुदा जेको आहे न हवा खे बि जेको आहे हेठि लाथो। हे अलाह जो निज़ाम आहे, हे अलाह जो निज़ाम। अलाह ताला किथे बि हलाए सघे थो ऐं अलाह ताला पंहिंजी ताक़त ॾेखारी। हे त कुझु बि न आहे ख़ुदा जी ताक़त। अलाह ताला जी जेकॾहिं अगरि ताक़त लहे न, मां सम्झां थो अलाह ताला हिन सरज़मीन खे, प्लेनेट अर्थ खे हिकिड़े ई चकर में गोल फिराए छॾे। पर हे अलाह ताला कुझु अहिड़ा मंज़र अलाह ताला ॾेखारींदो आहे। ॾिसो हिन टाइम मुजीब रहमान जी लोकल लेवल आहे, मुंहिंजे मथां बि का ताक़त आहे, उनजे मथां बि का ताक़त आहे, उनजे मथां बि का ताक़त आहे। यादि रहे हिन पूरी काइनात जे मथां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ताक़त जेकी समायल आहे। असां केतिरा बि पावरफुल थी वञूं, असां फेल वेंदासीं। ऐं हे जेको कल्ह या टियों गज़ा जो ऐं इसराइल जो जेको मुआहिदो थियो आहे न, मूंखे लॻे थो इन जे पोयां बि इहो ई को रीज़न आहे। ॾिसो ख़ुदा कीअं करे ॾेखारे थो। अल्लाह करण ते जेकॾहिं पवे ॾिस कीअं ख़ुदा करे ॾेखारे थो। केतिरे ज़माने खां वठी करे फ़लस्तीन जो मसइलो हल न पियो थिए, कीअं बाहि वारो निज़ाम अमेरिका जे अंदरि लॉन्च थियो ऐं बाहि जेको आहे फैलिजी वई। 200 बिलियन एतबार सां अमेरिका जो नुक़सानु थियो। ऐं ॾिस 3 ॾींहंनि जे अंदरि इसराइल कीअं कंट्रोल में अची वियो ऐं गज़ा सां कीअं मुआहिदो करे ऐं ॻाल्हि खे क्लियर करे छॾियईं। इन खे चइबो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ताक़त। जेको मसइलो तव्हांजो सालनि जे अंदरि कंट्रोल न पियो थिए, सालनि जे अंदरि ॾिसो हिकिड़े हफ़्ते जे अंदरि बाहि लॻी बसि अमेरिका जे अंदरि। एतिरे नुक़सान खां बाद में इसराइल जेको आहे पंहिंजा घुटना हेठि रखे करे मजबूर थी पियो हली करे फ़लस्तीन सां मुआहिदो करे ऐं जान छॾाईं। ऐं यकीन तौर ते इहे असांजे लाइ वॾी ख़ुशी बि आहे जो असां त उन्हनि जे लाइ कुझु करे न सघियासीं, पर हिन टाइम हो पंहिंजे घर में सुकून सां रही सघनि था। गज़ा वारा जेके उन्हनि जे मथां बम किरनि पिया, मीज़ाइल किरनि पिया, ऐं जेको उन्हनि जो जानी नुक़सानु थियो, हिन टाइम उन नुक़सान खां उहो परे आहिनि ऐं उन वटि हिन टाइम वॾी ख़ुशी जी लहर आहे। हे अलाह ताला ॾेखारणु चाहे पियो तव्हां मुस्लमाननि खे, साईं मीज़ाइल खां सभु कुझु थींदो आहे, एटम खां सभु कुझु थींदो आहे। हा साईं, $बिलियन पैसा हुजनि त सभु कुझु थींदो आहे। हे अलाह ताला करे ॾेखारियो कुझु बि न हुजे, अलाह ताला बिग़ैर असबाब खां सभु कुझु करे सघे थो। हे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ताक़त आहे। ऐं अहिड़ी तरह तव्हां मुस्लमान क़ुर खे मज़बूत पकड़ियो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे मज़बूत पकड़ियो। अल्लाह ताला छा कंदो? अल्लाह ताला पूरी दुनिया जे मथां तव्हांजो रोब जेको आहे तारी करे छॾींदो। इहो असांजो यकीन जेको आहे बणिजी वञे। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं मदरसनि में जेके ॿार पढ़ंदा क़ुर पढ़ंदा आहिनि, छा उन्हनि खां फ़ीस वरिती वञे? उहो अमल कीअं आहे? अच्छा, मदरसे में जेके ॿार पढ़ंदा उनखां जेकॾहिं कोई बि कारी साहब हाफ़िज़ फ़ीस वठे थो, ठीकु आहे, केरु चए थो ग़लति आहे। हाणे इन ते वरी असांजा न्यूट्रल माण्हू हेॾो यार मुला हाणे लालची थियो आहे, क़ुर पढ़ण जा बि पैसा थो वठे। कॾहिं इहो सोचियो अथव मस्जिद जंहिं टाइम तामीर करायो था
हालांकि हे मेंबर जंहिं ते मां वेठो न मां बयानु कयो आहे, हिन खे मुस्लमान ठाहियो आहे। जंहिं मेंबर ते मां वेठो आहियां न बयानु कयां थो, हिन खे मुस्लमान ठाहियो आहे। घणा पैसा वरितई हिन जा? 20,000 रुपये खां रुपियो बि घटि न। हिन मस्जिद जे मेहराब खे शीशो लॻल आहे, पंजाब खां कारीगर आया, 1.5 लख रुपयनि जो वरितऊं। उनखे त ईअं चवां साईं हे अल्लाह जो घर आहे, ज़ालिम पैसा थो वठे। मेंबर वारे खे चवां, काठी वारे खे जेको फर्नीचर कमु, अड़े ज़ालिम अल्लाह जे घर जे लाइ पैसा थो वठे 20,000 रुपया। हे कलर थियल, कलर वारनि पैसा वरिता आहिनि। लाइटिंग जो सिस्टम थियल आहे, इन्हनि पैसा वरिता आहिनि। पखा जीअं आहिनि उन्हनि पैसा वरिता आहिनि। जे मस्जिद बुनियाद खां वठी करे ऐं मस्जिद खे 2 मंज़िलुनि ताईं बीहारियो आहे, घटि में घटि 50 लख खां प्लस मज़दूरी थी आहे। हिते उहे मुस्लमान काॾे मरी विया जो हिन मज़दूरनि खे चवां न, अड़े अल्लाह जो घर छो थो पैसा वठे। ग़रीब मौलवी हाफ़िज़ सिर्फ़ु ॿार जी फीस 100 रुपयो रखंदो, 200। सोचे छा चवंदा यार, मुला लालची थियो हाणे सफ़ा। क़ुर जा बि जेको आहे पैसा थो वठे, मुला लालची थियो आहे। अगरि मौलवी साहब ॾिसो हाणे क़ुर जी तालीम खे मुस्लमान एतिरो 0-0 सम्झे थो। मुंहिंजो पंहिंजो पुटु पढ़ंदो आहे स्कूल में, नंढो 5 साल 6 साल हुनजी उमिरि आहे, मोहम्मद। 1000 रुपयो फीस हुनजी भरींदो आहियां। हे सफ़ा हल्के हल्के स्कूल में 1000 रुपयो फीस। शहदाद कोट में नंढा ॿार 5 साल जा वञनि, 3000 रुपया फीस आहे, 4000 रुपया फीस आहे, 5000 रुपया फीस आहे हिकिड़े ॿार जी, 6000 रुपया फीस आहे, 7000 असांजे दोस्तनि ॾाढो ॾींदा आहिनि असांजी, 7000 रुपया फीस। कराची में कंहिं साथी मूंखे ॿुधायो चए हाणे उते मां पंहिंजे पुट जी एडमिशन कराई आहे। फीस घणी आहे? 8 साल जो पुटु आहे, 8 साल जो पुटु अथसि। फीस चए हिकिड़े ॿार जी 8 साल हुनजी उमिरि आहे, फीस 31,000 रुपया हिकिड़े महीने जी, साल जी न, हिकिड़े महीने जी। घणी? 31,000 रुपया। दुनिया जी तालीम हासिलु करण जे लाइ स्कूल में जॾहिं 3-3 मुस्लमान भरींदो आहे, इन टाइम त बिल्कुलु न चवंदो आहे साईं नंढे ॿार खे पढ़ंदो पैसा थो वठे। पोइ उन ख़बर आहे न त चङी तरह उन जेको आहे दॿ मिलंदी। बाक़ी ग़रीब बेशुमार ग़रीब को हाफ़िज़, साईं मां वठंदो न आहियां, पहिरीं ॻाल्हि मां न आहियां पढ़ाईंदो, मुंहिंजो कमु सिर्फ़ु नमाज़ पढ़णु आहे, बयानु करणु आहे। बाक़ी असांजे मस्जिद में ॿियो को हाफ़िज़ रखियलु उहो पढ़ाईंदो आहे। मां त तव्हां चयो त साईं खे अलाए 100 जी ज़्यादा ज़रूरत पई आहे, 100 इहो साईं रखे छॾियो। अल्हम्दुलिल्लाह मां वठंदो ई न आहियां पहिरीं ॻाल्हि। पर ॻाल्हि इहा करणु चाहियां थो, क़ुर हकीम जा जेके अगरि 100 या 200 फीस, इन में त टेंशन न करणु खपे। तव्हां चओ साईं मुंहिंजे पुट खे बहितरीनु क़ुर पढ़ा, मां 1000 रुपया फीस ॾींदोमांइ। जेकी रक़म ॿार खे क़ुर पढ़ण ते लॻी, त इहा रक़म सजाई आहे। इन में कंहिं क़िस्म जो कोई बि नुक़सानु न आहे। जेकी ॿार खे दीन जे एतबार सां लॻायो। वरी पोइ चयो साईं मौलवी जेको लालची थियो आहे। हाणे तव्हां खां पुछा करणु चाहियां थो, जेकॾहिं कोई बि अगरि मदरसे में आलिम हाफ़िज़ कारी साहब उहो 100 ॿार खे फ्री में पढ़ाए त केतिरो टाइम ॾे? सुबुह खां वठी करे 10 बजे ताईं, ज़ोर नमाज़ खां बाद में 5 बजे ताईं। हाणे तव्हां पाण ॿुधायो इहो नांग आहे या मिटी काई? असांखे ज़रूरत पवंदी आहे, ॿाहिरि निकिरंदा आहियूं न, कंहिंखे पैसे जी ज़रूरत नथी पवे। दोस्तनि सां निकितासीं 3-400 चांहि ते लॻी वेंदा। घर में जेको केतिरो तव्हां पाण हिन टाइम सभु जेको आहे घर वारा वॾा ज़िमेदार बंदा हिते वेठा आहियो। मां सम्झां थो हर हिकु बंदे जो घर जो हिकिड़ो टाइम जो जेको ख़र्चु आहे न, 1000 खां प्लस में आहे। 1000 खां प्लस में हूंदो हिकिड़ो टाइम। सिर्फ़ु 2 हिसनि खे कन्वर्ट कयो, जोड़ कयो, त मां सम्झंदो 2.5-3 बचे थो। त हाफ़िज़ जेको ॿार थो पढ़ाए, असां सम्झूं था इनखे माई बि नाहे, इनखे पुटु बि नाहे, इनखे पीउ बि नाहे, इनखे भेण बि नाहे, इहो अकेलो आहे ऐं इहो आहे बि फ़रिश्तो। इनखे न चांहि जी ज़रूरत पवंदी आहे कांगूई होटल वारी, न ईसा वारे होटल जी उनखे चांहि जी ज़रूरत पवंदी आहे, न उनखे मानी जी ज़रूरत पवंदी आहे, न उनखे सुम्हण जी ज़रूरत पवंदी आहे, न उनखे घुमण जी ज़रूरत पवंदी आहे, न उनखे मोटरसाइकिल जी ज़रूरत पवंदी आहे। असां मुस्लमान जो ज़हन यार सोच वीचार कंदा कयो। तव्हां मुस्लमान जो जेकॾहिं अगरि पंहिंजे आलिम खे सपोर्ट न कंदव, हाफ़िज़ खे सपोर्ट न कंदव, यहूदी ईंदो अमेरिका खां, उहो अची असांखे फंडिंग हिते कराईंदो। ईअं थींदो न पोइ माना, पोइ यहूदी असांखे पैसा ॾींदा। मुस्लमान सपोर्ट न कंदो, ॿियो केरु कंदो सपोर्ट? त इन में बिल्कुलु टेंशन कयो ई न। 1000 लॻे, 2 लॻे, 500 लॻे, 300 लॻे, ॿारनि जी फीस जेकॾहिं को हाफ़िज़ घुरे थो न क़ुर पढ़ण जा, उनखे बिग़ैर टेंशन कराए छॾियो। उनखे इहा ॻाल्हि न कयो साईं क़ुर पढ़ण जा पैसा,
क़ुर पढ़ण जा पैसा। पोइ मां चवां थो जेको ॻाल्हि इहा थो करे न क़ुर पढ़ण जा पैसा, उनखे ॿधी करे असां विया हूंदा हिते वेह ऐं पंहिंजे दुकान ते बि न वञ ऐं वेह, तोखे पहिरियों सभ खां पहिरियां असां हिते क़ुर सेखारियूं था, क़ुर तोखे पढ़ायूं था, पोइ इन मस्जिद में वेही करे 10 साल ताईं फ्री में क़ुर पढ़ा। कोई बि न कंदो ईअं। अल्लाह ताला असांजे मुस्लमाननि खे सम्झ नसीब अता फ़रमाई। अच्छा, आख़िरी हिकिड़ो ऐलान त मौलाना अब्दुल हमीद मुगरी साहिब जो मदरसो अलण शादी हिते 21 जनवरी ते बयानु रखियलु आहे। असांजे सिंध जा वॾा बुज़ुर्ग साईं अब्दुल करीम जा फर्ज़ंद साईं अब्दुल अज़ीज़ कुरैशी साहिबु उहे ईंदा, उहे बयानु कंदा। साईं तव्हां तक़रीर 2 मिंट थोरो बंदि कयो बुज़ुर्गो। त साईं अब्दुल मुजीब जेको कुरैशी बयान ते ईंदा ऐं इन खां अलावा ॿिया काफ़ी जेको आहे उलमा बि आहिनि, उहे बि जेको आहे बयान ते ईंदा। तमामु साथी 21 जनवरी, अॼु कई असीं अच्छा 17 21 जनवरी ते, मां सम्झां थो 21 जनवरी ते अंगारो थो बीहे, उन ते जेको बयानु रखियलु आहे, तमामु साथियूं ते शिरकत कनि। अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए।